बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु 30 नवंबर 2022 योम तासीस 5 जो पीपल्स पार्टी जो योम तासीस आहे, बुनियादु रखियो हिन ॾींहं ते। अॼु असांखे तमामु घणी ख़ुशी इहा थी आहे त अॼु असांजे इलाइक़े में पाणी जो वॾो मसइलो असांजो उहो असांजो अॼु हल थियणो पियो वञे। उनजो अॼु ब्रेकिंग ग्राउंड स्टोन असां रखियो आहे। उन सां गॾोगॾु आउं सभ खां पहिरियों त शुक्रगुज़ार आहियां सिंध गवर्नमेंट, पाकिस्तान पीपल्स पार्टी, उन खां अलावा असांजी मिली जी क़ियादत, सलमान अब्दुल्ला मुराद साहब, सरदार जाम अब्दुल करीम साहब, MP यूसुफ मुर्तज़ा बलोच साहब ऐं उन सां गॾोगॾु ख़ुसूसन एडमिनिस्ट्रेटर ज़िला कौंसिल कराची नूर हसन जोकियो साहब जो अॼु उन्हनि उमरसन जी जेका लाइन आहे उनजी अॼु जेका अंडरग्राउंड टैंक जो असांजो उहो अॼु असां उन्हनि जो बुनियादु रखियो आहे। ऐं इन सां गॾोगॾु अॼु जे हिन टैंक जे ठहण खां पोयां असांजे हिन इलाइक़े जे तक़रीबन जेके 2-4-5 मोहल्ला असांजा हिते डिस्टर्ब आहे। अब्दुल करीम मोहल्ला, शफ़ी अहमद मोहल्ला ऐं काफ़ी इन पासे आबादियूं आहिनि, उहे काफ़ी पाणी जे हवाले सां डिस्टर्ब रहिया। काफ़ी कोशिशनि खां बाद हालांकि वॾो इंट्रस्ट वरितो इन में जाम अब्दुल करीम साहब, उनखे असां गुज़िरियल हफ़्ते बि हिते जॾहिं ताज़ियत ते आयो त बि उन्हनि खे असां इहो चयो त हुन चयो इंशाअल्लाह मूंखे अंडरग्राउंड टैंक ज़रूरु थी मिलंदो। ऐं उन्हनि इकामा जारी कया डिस्ट्रिक्ट कौंसिल ॾांहुं। डिस्ट्रिक्ट कौंसिल इन खे अहमियत सां ऐं पंहिंजे असांजे इलाइक़े जे मौज़िन सां मिली करे मुशावरत सां असां इहे जॻह सिलेक्ट कई आहे। उन सां गॾोगॾु अॼु इंशाअल्लाह असीं इहा उमेद था करियूं त हिन खे जल्द खां जल्द पाए तकमील ते पहुचंदा ताकी असांजो माण्हुनि ताईं सुठे तरीक़े सां पाणी पुॼी सघे। ऐं हीअ वॾी स्कीम आहे उमरसन जी, तक़रीबन मूंखे ॿुधायो एडमिनिस्ट्रेटर साहब त 20 खां 22 करोड़ रुपए जी स्कीम आहे। ऐं हिन स्कीम सां तक़रीबन असांखे 1 लख खां मथे आबादी जेको आहे पाणी उनखे मिलंदो ऐं वॾी स्कीम आहे। असीं कोशिशि असांजी दुआ आहे ऐं असांजी इहा ई इन्हनि सां अपील आहे त हिन स्कीम खे जल्द सां जल्द पाए तकमील था पहुचाइनि त जीअं असांजा माण्हू हिन मां सिहतयाब थी सघनि ऐं पाणी हासिलु करे सघनि। महिरबानी।